चाकू माना ॿाहिरि हुया टे जी फजल मोहम्मद हाकिम अली मराद हाणे अली मराद जा पुट छह ऐं फजल जो हिकिड़ो हुयो हाकिम जो हिकिड़ो हाणे उहा जेका ज़मीन असांजे वॾनि जी विञायल आहे हाणे उन जो कब्ज़ो कयूं पुछासीं जीअं मूंखे भाॻो ॾियो उन में अञा केरु कब्ज़ो कयो वेठो आहे? जेको पुलिस वारो आहे पुलिस वारा हुन तूं होंदे बेरान हकीम सुभान तूं होंदे पुटनि सॼा ॾींहुं रपीट चई करे हिते पिस्तल चई भले घाट जे ॿारु सॼा ॾींहुं ॿैठनि था असां आज़ाद जाॻियासीं असां जेके पाकिस्तान जी आला ऑफिसरनि सॼा पूजा अपील करनि पासे असां तहफ़ुज़ कराइनि ऐं असांखां अपना हक़ गिना ॾेवनि असांजी हिफ़ाज़त कनि राति असांखे धमकिया ॾींदा पर माण्हू ग़ैर माण्हू जिन पुलिस वारे हथियार पुलिस वारे सरकारी चई करे असांखे धमकिया ॾींदा पिया रोज़ केरु ॾींदा पे? लुकमान क़ोलाची से पुलिस वारा किथे नौकरी दी थाने वाला कहिड़े ते दीदी कचेरी वाला किथां मीरपुर ॿेले वाला किथां हेठि दी ड्यूटी आना को बच दे छोड़ी से जंहिं महिल बिट नथा नाला सां फरियाद ते वञे पुलिस फरियाद वाखे ड्यूटी ते सही